बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा साईं ग़ुलाम अहमद शाह जो फरमान है, दोस्तों मायूसी कुफ़्र आहे, रिज़्क़ रज़ाक़ जे हथ में आहे। कीड़े खे कण ऐं हाथीअ खे मण धणी ॾींदो, संदसि ज़िम्मो आहे। कीअं थो ॾिए उहो पाण फ़ैसिलो कंदो। ज़रूरु दुनिया सर्द गर्द थियणी आहे। हिकु निज़ाम आहे काइनात जो। जॾहिं किचिरो घणो थींदो आहे उते सफ़ाई दरकार हूंदी आहे। बसि असांखे पंहिंजो हाल अहिवाल वठणु घुरिजे त असां उन मालिक जी नेमतुनि जी केतिरी नाफ़रमानी कई। एहतिसाब कजे, फ़राग़त जूं वक़्तु गनीमत सम्झो। किताब पढ़ो, जेके आउं पैगाम मोकिलियां थो उन ते ग़ौर फ़िक्र कयो। ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। अल्लाह पाक बहितर कंदो इंशा अल्लाह। पुट सभु ख़ैरु थींदो। बसि पंहिंजी रूहानी ड्यूटी फुल ॾियो ऐं दोस्तनि सां मुकमल राब्तो करे हिमथायो। दुरूद पाक जी महिनत लाइ सुस्ती हराम आहे। उन वाट में ॿुॾीअ जा ॿीणा वठिबा पंहिंजे मालिक खां, उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े सां इंशा अल्लाह। बाब मुआशरती इख़लाक़ियात, किताब हिदायत सलूक कलंदरियत मां इक़्तिबास।